बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुसन अब्बास इन वक्त दरस शाख ते मौजूद आहियां। हिन शाख जा जेके आबादगार आहिनि सॼो साल दाऊं शिकायतूं कूकूं कंदा रहंदा आहिनि इरीगेशन जूं। हिन दफ़े बि हिन जे खाटी जा घटि में घटि 2.5 करोड़ रुपया आया आहिनि, पर खाटी जो को नालो निशान कोन्हे को। ही पैसा जेके अचनि था हर साल इरीगेशन, जेका मूंखे इंफॉर्मेशन आहे, मां पंहिंजे हिन मालूमात ते बुनियाद ते इहा ॻाल्हि कयां पियो त इरीगेशन जो इंजीनियर SDO ऐं जेका उनजी जेका यूनियन आहे, उन यूनियन जे मिली भुगत सां गठजोड़ सां ही खाटी जा पैसा खाइजी वञनि था। हाणे त जेको गटर जो पाणी आहे उहो उबतो वहे थो ऐं आबादगार परेशान आहिनि। मथे पाणी अचे कोन थो। जेकॾहिं मथां पाणी अचे हा त हिते जी जेका 100 एकड़ ज़मीन आहे, घटि में घटि 2.5 एकड़ ज़मीन खां मथे जेका ज़मीन आहे उहा घेराबाद आहे। असां तव्हांखे इहा सॼी शाख ॾेखारींदासीं ऐं असीं मुतालबो था कयूं नेब खां, एंटी करप्शन खां ऐं ॿियनि इदारनि खां, आला अदालतुनि खां त हिननि कामोरनि खे रोकियो वञे, या एॾो वॾो ज़ुल्म करण खां रोकियो वञे। हिते जा आबादगार माण्हू इलाही परेशान आहिनि, सफ़र कनि था। हीअ छा कंदा आहिनि हिन शाख वारनि सां? जेको हिननि जो अमलो आहे, उहो अमलो जेको माना लिखियलु आहे कि यूनियन जे अंदरि, उहो हिते छा कहिड़ा कलूर कंदो आहे, इन ते आउं तव्हांखे ज़रूरु हिन जो जेको आहे फॉलो अप ॾींदुसि। पर हीअ जेका शाख आहे, हिन जी जेका सूरत हाल आहे, उहा असां तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं तव्हां पोइ हिन शाख जी हालति ॾिसो ऐं फ़ैसिलो कयो त छा करणु खपे। यकीननि हिन सॼी शाख जी खाटी कराइण जे लाइ पाण जेकॾहिं कोर्ट बि वञिणो पियो त आउं पंहिंजे आबादगारनि सां कोर्ट बि वेंदुसि। तव्हांखे ॿुधायां त इंजीनियर जेके कामोरा आहिनि उहे छा कनि था। हाणे कामोरा पैसा अचनि था ऐं उन में फॉर्मेलिटी या उन में जेका हू पंहिंजी डिज़ाइन कनि था करप्शन जी, उहा हीअ आहे। हीअ हितां खां मेन शारा आहे जेको न्यू जतोइन वञे थो ऐं BN हाउस वञे थो। ईअं ई हितां असांजा चूंडियल नुमाइंदा या जेके असांजे हिन इलाइक़े जा जेके मोज़िज़ीन आहिनि उहे गुज़रनि था, उते कामोरनि अची इहा खाटी खई आहे ऐं हिन गटर जे पाणीअ खे हिननि घेर करे ऐं हिननि पंहिंजी हिकिड़ी कार्रवाई कई आहे। वरी हिन पासे तव्हांखे वठी हलंदासीं ईअं त हेॾे तव्हांखे का बि शइ खाटी नज़र न ईंदी। तव्हां अंदाज़ो लॻायो त कामोरा जेके आहिनि उहे सिंध जो पैसो खाइण लाइ केॾी कारीगरी कनि था, कीअं मैनेज कनि था शयुनि खे त जीअं शयूं नज़र बि अचनि ऐं ढकियल बि रहनि ऐं करप्शन बि थी वञे। तव्हांखे अॻियां ॾेखारिबो हिन जा वधीक कलूर। इरीगेशन वटि जेके लखे रुपया अचनि था हर साल शाखुनि ऐं बंदनि जे मेंटेनेंस जा, उन में हीअ शाख वॾी अहम आहे, जंहिंजा सालनि खां वठी किरोड़े रुपया ईंदा रहिया आहिनि। जेकॾहिं हिन शाख जे पैसनि जो हिसाबु वरितो वञे त घटि में घटि अरबे रुपया ठहंदा। हिननि जी मेंटेनेंस न थी आहे कपड़नि जी, जेका तव्हांखे असां ॾेखारियूं था। हीअ मोरे जी वॾी शाख आहे दरसन जी। हिन जो पेट हाणे हेतिरो थी वियो आहे, पर हिते किथे डंडूं आहे, किथे ढोरा आहिनि, हिते हिन जा कपर किथे खाधल आहिनि ऐं किथे मुकमल बर्बादु थियल आहे। किथे बि इरीगेशन जो तव्हांखे कमु नज़र न ईंदो। पर हिते जेका इरीगेशन गर्दी हले थी न, उहा जेका इरीगेशन गर्दी आहे, असां उन इरीगेशन गर्दी जे लाइ तव्हांखे ॿुधायूं त हीअ उन्हनि जा हिकिड़ा खूबसोना पट्टा आहिनि जिथे इरीगेशन गर्दी हलंदी आहे सॼो साल। तव्हांखे हिकिड़ी इरीगेशन जी कार्रवाई था ॿुधायूं। हुन दर्शन वारे रोड ते जेको रोड गुज़रियो पिए ऐं उते खाटी हुई, वरी इन विच में असां तव्हांखे ॾेखारींदा आहियूं किथे बि खाटी कान्हे का। वरी हाणे तव्हांखे असां ॾेखारींदा जेको मेन रोड जेको नौशहरे खां वञे थो, मोरो टू नौशहरो हाईवे, वरी हिननि कार्रवाई करे वरी उते खाटी कई आहे। माना ॾिसो केॾा ख़तरनाक ऐं सियाणा ही चोर आहिनि ऐं हिननि जी हीअ पंहिंजी कीअं कार्रवाई कनि था। तव्हां हीअ ॾिसो, हेॾे खाटी कोन्हे, हाणे हितां वरी चंबा लॻल आहिनि ऐं उहा खाटी थियल आहे, तव्हांखे ॾेखारींदा। हितां हिकिड़ी कार्रवाई थियल आहे, ॾिसो हितां ई हिननि चंबा आया आहिनि ऐं इहा हुते हिननि ॾेखारियो त खाटी आहे, पर अञा ताईं का बि खाटी उते बि मुकमल कान्हे का। छाकाणि त कोई राजा प्रजा न आहे जेको हिननि खे चवे त हीअ अंधेर निंगरी छो तव्हां मचायो वेठा आहियो। असां हिन इरीगेशन जे सभिनी कार्रवाइनि ऐं कलूरनि ते
तव्हांखे फॉलोअप ॾींदा रहंदासीं ऐं ज़रूरु अपडेट ॾींदा रहंदासीं।